अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सिंधी सोप सीरियल ज़हर ज़िंदगी जो सिंध टीवी ते तमामु जल्द अचण वारो हुनजी रिकॉर्डिंग 19 डिसंबर आचरे ॾींहं खां करे शुरू थी वई आहे। पिक्चर भी तव्हांखे ॾसे रहिया आहियूं। हिन जा पिक्चर फेसबुक ते वायरल थी रहिया आहिनि। त हीउ ड्रामो जेको लिखी रहियो आहे नूर ज़ेवर ऐं हिनखे डायरेक्ट करे रहियो आहे फरज़न मलिक खजू। त हीउ ड्रामो तमामु जल्द सिंध टीवी ते अचण वारो। हिन में ड्रामे में तव्हां ॾिसी सघो था त आज़म ऐंगल उन खां अलावा उमेद अली कलवर जो काफ़ी अरसे खां पोइ सिंधी ड्रामनि में वापसी करे रहियो आहे। हीउ ड्रामो तमामु जल्द सिंध टीवी ते अची वेंदो। जॾहिं त दर्दनि देश जे बाबति तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं त हिन ड्रामे जी बि रिकॉर्डिंग हली रही आहे। हिन ड्रामे खे तमामु जल्द KTN ते हलायो वेंदो। हीउ ॿई ड्रामा जेके टक्कर ॾियण वारा आहिनि हिक ॿिए खे, ॿई मुक़ाबले में बीठा आहिनि। त ॾिसूं हीउ ड्रामो ॿिन्हिनि ड्रामनि मां कहिड़ो ड्रामो वधीक मशहूरु थिए थो। हिकिड़े पासे KTN ऐं ॿिए पासे सिंध टीवी ते हिन ॿिन्हिनि जा हिकु वॾा ड्रामनि जो प्रोजेक्ट शुरू थी विया आहिनि। हिन ड्रामनि जी रिकॉर्डिंग हली रही आहे। हिन ड्रामनि खे तमामु जल्द सिंध टीवी ऐं KTN ते रिलीज़ कयो वेंदो। त हिन जी ज़हर ज़िंदगी अॼु जी रिकॉर्डिंग जा पिक्चर तव्हांखे ॾिसे रहिया आहियूं। त ईअं ई अपडेट तव्हांखे हिन ड्रामा बाबति ॾींदा त चैनल खे सब्सक्राइब कंदा, हिन वीडियो खे लाइक कंदा। त इहो ई अॼु जी वीडियो।